माई जी, रूबरू पारदार में अवां खे भलीकार चऊं था। सभ खां पहिरीं पंहिंजी बारे में कुझु ॿुधायो। थर जी धरती अवां जे गीतनि में एतिरी घरी छो महसूस थिए थी? छो त थर मुंहिंजी साह में वसील आहे। मुंहिंजो बालकपण थर जी वारे ॾुखनि ऐं सादनि माण्हुनि जी विच में गुज़रियो। अवां जी गायकीअ जो पहिरियों उस्ताद केरु हो? मुंहिंजे माउ मूंखे गीत ॻाइणु सेखारिया। असां वटि गीत रुॻो वंदर न हुआ, गीत असांजी ज़िंदगीअ जो हिस्सो हुआ। अवां पहिरियों भेरो माण्हुनि अॻियां कॾहिं ॻायो? ॻोठनि जी महफ़िलनि ऐं मेलनि करवे में ॻाइण सां शुरूआति थी। माई जी, रेडियो ताईं अवां जी आवाज़ जो सफ़र कीअं पहुतो? इहा मुंहिंजी ज़िंदगीअ जी वॾी तब्दीली हुई। मूं वटि वॾी दौलत न हुई, मुंहिंजी दौलत मुंहिंजो आवाज़ हो। खिड़े निम जी हेठां अवां जी सुञाणप बणिजी वियो, इन बाबति छा चवंदा? इहो गीत थर जी अहसासनि, इंतज़ार ऐं मुहबत जी कहाणी ॿुधाए थो। थर लाइ मींहुं एतिरो अहम छो आहे? थर लाइ में मींहुं अचे त ॼण ज़िंदगी वापसि अचे थी। जॾहिं अवां जो आवाज़ सॼी पाकिस्तान में मशहूरु थियो, तॾहिं अवां खे छा महसूसु थियो? मूं सम्झो त थर जी आवाज़ खे माण्हुनि क़बूल कयो। अवां जी आवाज़ खे मिल्क खां ॿाहिरि बि ॿुधो वियो। इहो अहसासु कीअं हो? मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि ख़ुशी ऐं हैरत ॿिन्ही जी हुई। शोहरत पंहिंजी जाइ ते, पर मुंहिंजो दिलि हमेशह पंहिंजी थर सां जुड़ियल रहियो। नौजवान नस्ल खे छा पैगाम ॾींदियूं? नौजवाननि खे चवंदीसि त पंहिंजी धरती ऐं पंहिंजी सकाफ़त खे कॾहिं न विसारनि। अवां जो आवाज़ रुॻो गीत नाहे, इहो थर जी सुञाणप बणिजी वियो आहे। माई जी, रूबरू काल में अचण ऐं पंहिंजा क़ीमती लफ़्ज़ वंढण लाइ अवां जा दिलि सां थोरा। प्यारा नाज़रीन, अॼु लाइ एतिरो ई। ॿीहर मुलाक़ात ताईं इजाज़त ॾियो।